क़ौमी कारकुननि ऐं नौजवाननि सां मुखातिब थींदे फरमाईंदो हुयो त जॾहिं बि मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां पंजाब खां सिंध जी आज़ादी पंहिंजी ज़िंदगी में ई ॾिसी वञा, पर जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी जेका जनाज़े नमाज़ न पढ़ी वञे ऐं मूंखे सिंध जो क़ौमी परचम ऐं अजरक जो कफ़न ॾिनो वञे ऐं मुंहिंजी क़बर जे मथां ज़ंजीर जेका आहे उहा ॿधी वञे। हीउ उहो असांजो सिंध जो क़ौमी मुहक़क़ ऐं ॾाहो अदीब हुयो जे हमेशह असां क़ौमी कारकुननि जी तरबियत कई आहे पंहिंजे लिखण ज़रिए, पंहिंजे तर्जुमनि ज़रिए। न सिर्फ़ु इहो पर हिकु मुनज़्ज़म तंज़ीम जी शिकिल ॾियणु वञी रहियो हो। उहो उन करे छो त असां उन तर्जुमनि ऐं उन्हनि लिखणनि में असांखे उहा प्रचार ऐं मुस्तक़िल मिज़ाजी वारो जेको उहो असांखे जेको यकीन ॾियारे वेंदो हुयो। जॾहिं असां उन लिखण पढ़ंदा हुआसीं त असांखे उन मां उहो महसूसु थींदो हुयो त हू हिकु सिंध जो परवानो ऐं आशिक़ आज़ादी जो अलम बरदार हुयो। पर हीअ जेका वहशी रियासत आहे उन जी जेका रियासत आहे उहा हिन क़ौमी जेको असांजो ॾाहो आहे उनखे शिकस्त ॾियण जे लाइ, उनखे झुकाइण जे लाइ संदसि पुटु जेको कुंदर राजा ॾाहर खे शहीद करे छॾियो। पर साईं अता मोहम्मद बंबर हिकु इंटरव्यू में फरमायो त मुंहिंजो पुटु जेको शहीद थियो आहे उहो असांजो जेको मुंहिंजो पुटु जेको शहीद थियो आहे उनजी मां ताज़त न वठंदसि, छो त ताज़त जेका आहे उहा आम माण्हुनि जी वरिती वेंदी आहे। हीउ सिंध जो क़ौमी हीरो हुयो ऐं पाण पंहिंजे पुट जो तॾो न विछायो उहो उनजे करे, छो त साईं जो चवणु हुयो त शहीदनि जा तॾा न थींदा आहिनि, शहीदनि जा पलांद थींदा आहिनि। उन करे असांजा जेके बि सिंध जा जेके शहीद आहिनि असां उन्हनि जो पलांद सिंध जी आज़ादी जी सूरत में वठंदासीं। सिंध जो हीउ जेको ॾाहो मुहक़क़ तर्जुमे निगार ऐं तक़रीबन 100 किताबनि खां मथे जो जेको ज़ख़ीरो आहे असां सिंधियुनि खे ॾेई वियो। उन में जेको आहे इंसान जो बुनियाद ऐं आर्कियोलॉजी, सिंध जी तारीख़, फ़न ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेको आहे 100 खां मथे किताब असांखे ॾेई वियो। अॼु संदसि छोड़े बि 1 साल मुकमल थी चुको आहे, पर पाण पंहिंजी लिखण ज़रिए असां क़ौमी कारकुन जी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। जॾहिं बि असां उन्हनि जी लिखण पढ़ंदासीं त हू असांजी दिलनि में धड़कंदो ऐं उन्हनि जी लिखण ज़रिए असांजी दिलनि में ज़िंदा रहंदो। जी सुन जा जा हुई जियरी विची न वेठी, जा जा हुई जियरी विची न वेठी, वञी धोई पेठी सारींदे घिसरणे। अॼु सिंध जो उन अज़ीम किरदार ॾाहे मुहक़क़ आलमी पाए जे तर्जुमे निगार, ॿोलीअ जे माहिर ऐं सिंध वतन जे आशिक़ मुंहिंजे सियासी ऐं अदबी उस्ताद साईं अता मोहम्मद बंगरे जी पहिरीं वरसी आहे। उन वरसी जे मौक़े ते ऐं कोरोना जहिड़ी आलमी वबा सबबु ही सादगीअ सां वरसी तक़रीब सिलसिलाई कराची डिवीज़न पारां कयूं पिया। यकीन ॼाणियो त साईं अता मोहम्मद बंगरो सिंध जो वॾो अज़ीम ॾाहो इंसान हो, जंहिं वटां उम्मीद परस्ती जो जेको जज़्बो आहे उहो सिखियो। शायदि सिंध जे अंदरि मुंहिंजी नज़र में अहिड़ो को इंसान ॿियो आहे या थी गुज़रियो जेको एॾो वॾो उम्मीद परस्त हुजे। हालातूं कहिड़ियूं बि ख़तरनाक छो न हुजनि, गंभीर छो न हुजनि, केॾियूं बि मुश्किलातूं छो न हुजनि, पर हू पंहिंजे
माण्हुनि पंहिंजी क़ौम मां मायूस न हो, हमेशह उम्मीद परस्त ऐं उम्मीदूं ॾींदो हो त धरती धणी हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजी जेका हीअ धरती ग़ुलाम आहे उहा ज़रूरु आज़ादु कराईंदा। ऐं उन ई रस्ते ते हलंदे संदसि पुटु राजा ॾाहिर खे हिन वहशी सिफ़त रियासत ऐं उन जे इदारनि बेदर्दी सां क़तल करे शहीद करे छॾियो, जंहिं लाइ साईं इहो चयो त राजा ॾाहिर शहादत जो जाम पी मूंखां वधीक अज़ीम थी वियो, छो जो शहीद जो रुतबो जेको आहे असांजा तमामु घणो मथे आहे। साईं अता मोहम्मद भंगरो हिकु हारी घराणे सां तालुक़ रखंदड़ खैरपुर ज़िले जे ॻोठ बचल भंगरे में मोहम्मद बख्श भंगरे जे घर में 1 फरवरी 1932 में जनम वरितो। साईं अता मोहम्मद भंगरो पंहिंजे ॻोठ बचल भंगरे में इब्तिदाई तालीम हासिल कयई। साईं अता मोहम्मद भंगरे पंहिंजे ॻोठ में न्याणियुनि जी तालीम जे हवाले सां तमामु वॾो किरदारु आहे। अॼु बि खैरपुर ज़िले जे अंदरि इहो वाहिद ॻोठ आहे बचल भंगरो ऐं रसीलाबाद, जिते जी तालीम जो सिको 90% खां मथे आहे ऐं उते जे हर घर में न्याणी जेका आहे उहा आला तालीम याफ़्ता आहे। उन ई ॻोठ सां लाॻापियल केतिरियूं न्याणियूं सिंध जूं डॉक्टर, इंजीनियर ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ आहिनि। केतिरा ई नौजवान मुख़्तलिफ़ फील्डुनि में महारत हासिल रखनि था। मां सम्झां थो त इहो सॼो कंट्रीब्यूशन साईं अता मोहम्मद भंगरे जो आहे ऐं संदसि पुटु शहीद राजा ॾाहिर जो आहे। साईं अता मोहम्मद भंगरे जी उहा ई तरबियत हुई जंहिं शहीद राजा ॾाहिर खे उहा तरबियत ॾिनी जंहिं पंहिंजे वतन धरती सिंध माउ जे लाइ अहिड़ी अज़ीम क़ुर्बानी ॾिनी। राजा ॾाहिर तमामु वॾो ज़हीन ऐं इंटेलेक्चुअल माण्हू हो। साईं अता मोहम्मद भंगरो सिंध जो उहो सुञाण आलम हो, सिंध जो उहो सुञाण लेखक हो, सिंध जो उहो सुञाण मुहक़िक़ ऐं ॿोलीअ जो माहिर हो, सिंध जो उहो सुञाण तारीख़दान हो ऐं आज़ादी जो परवानो हो जंहिं नौजवाननि जी ज़हनी आबियारी कई पंहिंजी लिखड़नि जे ज़रिए, पंहिंजी कचहरियुनि जे ज़रिए, लेक्चरनि जे ज़रिए, त जीअं सिंध जो नौजवान न सिर्फ़ु हिन फाशिस्ट रियासत जे चंबे मां पंहिंजे वतन जी आज़ादी माणे सघे पर गॾोगॾु पंहिंजी धरती खे तरक़ी याफ़्ता बणाइण जे लाइ महारतूं हासिल करे। छो त साईं अता मोहम्मद भंगरे जी इहा ख़्वाहिश हुई त असां जो रुॻो मक़सदु धरती आज़ादु करणु आहे पर धरती खे तरक़ी जे ओज ते पहुचाइणो आहे। छो जो असां जंहिं अज़ीम सिंधू तहज़ीब जा वारिस आहियूं उन अज़ीम सिंधू तहज़ीब कंहिं वक़्त में दुनिया जी सरवाणी कई, तहज़ीबुनि जे हवाले सां, इल्म जे हवाले सां, ॾात जे हवाले सां दुनिया जी इमामत कई हुई। अॼु उहा क़ौम ग़ुलामीअ जे पंजोड़ में फासी करे ज़िलतुनि जी इंतिहाई घेरे में फाथल आहे ऐं इंतिहाई पोइ ते धिकियल आहे। उन करे दुनिया सां कॉम्पीट करण लाइ, दुनिया में हलण लाइ, दुनिया सां कुल्हो कुल्हो में मिलाइण लाइ असांखे साइंस ऐं टेक्नोलॉजी तरफ़ अचिणो पवंदो। इहो साईं अता मोहम्मद भंगरो जंहिं दुनिया जे जग मशहूरु ॾाहनि जा उहे आलमी तौर ते मञियल किताब जेके आहिनि असांखे सिंधी ॿोलीअ में तर्जुमो करे असांजे नौजवाननि जी ज़हनी तरबियत कई। पोइ उहो डार्विन जो जग मशहूरु किताब ओरिजिन ऑफ स्पीशीज़ हुजे जिन जो नस्लुनि जो बुनबुनियाद जे नाले सां ज़ख़ीन तर्जुमो करे असांजे नौजवाननि खे ॿुधाई त तव्हां उन पुराणी फ़रसूदा निसाब, पुराणे फ़रसूदा तालीम मां निकिरी करे जदीद साइंस ऐं टेक्नोलॉजी जी बुनियाद ते दुनिया जी जेका एवोल्यूशन थी आहे उनखे सम्झो। उन लाइ असांखे अहिड़ो नयो किताब हुन तकलीफ़ तर्जुमो करे ॾिनो।
ऐं साईं अता मोहम्मद बंबरे जी ख़ूबी वॾे में वॾी इहा आहे त साईं अता मोहम्मद बंबरे जेके बि किताब तर्जुमा कया उहे तव्हां पढ़ंदा तव्हांखे उहे किताब तर्जुमा न लॻंदा तव्हांखे ईअं लॻंदो त ॼण त साईं अता मोहम्मद बंबरे इहे किताब पाण तहरीर ऐं तहक़ीक़ कया आहिनि छो जो साईं उन्हनि में जेका ॿोली इस्तेमालु कई आहे या उन्हनि में जेको साईं मंज़र कशी करे थो तशबीहूं पेश करे थो उहे ईअं थियूं लॻनि ॼण त असांजे माहौल सां ठहियल आहिनि इहो मां सम्झां थो त तर्जुमे में फ़न में कमाल कारीगिरी आहे छो तर्जुमे जो फ़न दुनिया जो ॾुखे में ॾुखियो फ़न आहे तर्जुमो रुॻो लफ़्ज़नि जी जेका आहे उहा रुॻो तर्जुमे वारी न आहे पर तर्जुमे जो फ़न जेको आहे उहो माण्हू बहितरीनु तर्जुमो करे सघे थो जेको ॿिन्ही ॿोलियुनि जो माहिर हुजे यानी अंग्रेज़ी मां जेकॾहिं तर्जुमो करे थो त अंग्रेज़ी ते हुनजी सुठी दस्तरत हुजे सिंधी ॿोली में तर्जुमो करे थो त उन में हुनजी दस्तरत सुठी हुजे उनखां पोइ हू तर्जुमे जे फ़न ऐं इल्म खां वाक़ुफ़ु हुजे ऐं मां सम्झां थो त साईं अता मोहम्मद बंबरो सिंध जे अंदरि उहो वाहिद तर्जुमानीगार हो जेको न सिर्फ़ु अंग्रेज़ी ते महारत रखंदो सिंधी ॿोली ते महारत रखंदो पर तर्जुमे जे फ़न ते इंतिहा दर्जे जी हुनजी दस्तरत हासिलु हुई जिन जे करे संदसि किताबनि में जेका ॿोली आहे उनजो जेको लब लहजो आहे उनमें उनजो जेको नफ़ासत ऐं अंदाज़ बयानु आहे उहो तमामु कमाल जो आहे साईं बंबरे साहिबु जेके बि किताब तर्जुमा कया जीअं मालिक ॿुधायो तव्हांखे टी पोस्टुनि जो किताबु आहे मुंहिंजी शुद्ध आहे उहो तव्हांखे पढ़णु घुरिजे उन वक़्तु अंग्रेज़नि सिंध जी नफ़्सियात सिंधी माण्हुनि जी नफ़्सियात ते कीअं कमु कयो आहे उहे शयूं जेके अॼु असां ॾिसूं पिया पंहिंजी अखियुनि सां हू उन्हनि सां वाक़ुफ़ु आहिनि त इहो साईं अता मोहम्मद बंबरे जो कमाल आहे जो हुन असांखे उहे नया किताब तर्जुमा करे सघे न साईं अता मोहम्मद बंबरे असांखे जग मशहूर आलमा मौक़िका तारीख़दान ओमेन जो किताब द डांसिंग शेडोज़ सिंधु तहज़ीब जा यूरोप जी तहज़ीब ते असर तर्जुमो करे ॾिनो साईं अता मोहम्मद बंबरे असांखे एन मोरा जो किताब सिंधीअ में तर्जुमो करे ॾिनो सिंधु मज़हबनि जी मां साईं अता मोहम्मद बंबरो ॿोलीअ जो तमामु वॾो ॼाणू हो सॼी सिंध बल्कि दुनिया जे अंदरि जेके मौक़िक आर्कियोलॉजिस्ट हुआ या ॿोलीअ जा माहिर हुआ उन्हनि इंडस स्क्रिप्ट खे न पढ़ी सघिया आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं उन्हनि इंडस स्क्रिप्ट ते तहक़ीक़ जेका कई उन में कामयाबु न विया पर साईं अता मोहम्मद बंबरो उहो पहिरियों दुनिया जो आलिम आहे जंहिं इंडस स्क्रिप्ट खे पढ़ण जी कोशिशि कई आहे ऐं उन जी पढ़णी ॿुधाई आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे त दुनिया उन सां इख़्तिलाफ़ रखे थी आलिम उन सां इतफ़ाक़ नथा रखनि पर उन में मां चवां थो इहा वॾो ब्रेक थ्रू आहे साईं अता मोहम्मद बंबरे जो हुन सिंधु लिखत जी भान ऐं इंडस स्क्रिप्ट जो ज़ख़ीम किताब जेको आहे उहो लिखी करे दुनिया खे दावत ॾिनी आहे अचो त सिंधी ॿोली जेका मुंहिंजे दड़े माज़ में दरियाफ़्त थी आहे इंडस स्क्रिप्ट उनखे पढ़ो साईं अता मोहम्मद बंबरो पंहिंजी बालकपण में कहाणियूं बि लिखियूं साईं पंहिंजी जेका तालीम आहे पंहिंजी जेका फील्ड साईं जी रही आहे उहा LLB आहे साईं वकालत कई उन में शेख हयात उनजो सीनियर हो ऐं साईं अता मोहम्मद बंबरो सिंध जी आज़ादी जो परवानो हो ऐं साईं अता मोहम्मद बंबरो सिंध जो उहो सोशल साइंटिस्ट ऐं आलिम ऐं मुफ़क्किर हो जंहिं असांजे नौजवान खे सम्झायो ऐं उनजी तरबियत कई त तव्हां सिंध जी आज़ादी तॾहिं माणे सघंदव जॾहिं तव्हां दुनिया जे हर इल्म में भड़ हूंदव जॾहिं तव्हां पंहिंजी फील्ड में महारत हासिलु कंदव छो जो दुनिया सां कम्पीट करण जे लाइ हिन रियासत सां कम्पीट करण लाइ तव्हांखे इल्म ऐं शऊर ऐं आगाही जी ज़रूरत आहे उन करे तव्हां अचो त साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तरफ़ अचो उन करे साईं बंबरे साहिबु दुनिया जे समूरनि आलमनि जिन सिंध ते तहक़ीक़ कई सिंध जी तहक़ीक़ तारीख़ ते तहज़ीब ते तमदुन ते सक़ाफ़त ते हीरोज़ ते ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी ते साईं तक़रीबन उहे किताब असांखे तर्जुमो करे ॾिना सिकंदर जी काह खां वठी करे जंग जे फ़न ताईं संज़ू जेको गोरिला जंग जे फ़न जो माहिर हो जंग जे उसूलनि जे फ़न जो माहिर हो उनजो किताब वेड़ जो फ़न जे नाले सां असांखे तर्जुमो करे ॾिनो अहिड़ी रीति साईं अता मोहम्मद बंबरे 100 खां मथे जो किताब असांखे तर्जुमे जी सूरत में ॾिना आहिनि उन में केतिरा ई किताब साईं जी पंहिंजी तहक़ीक़ आहिनि जंहिंमें ॿोली जा किताब आहिनि नायाब किताब आहिनि उन करे आउं सिंध जे नौजवाननि खे इहा बि अपील कंदुसि त साईं रेबर सिंध साईं जेम्स जे किताबनि साईं आरिसर साहिब जे किताबनि साईं खाकी जो जे किताबनि सां गॾोगॾु साईं अता मोहम्मद बंबरे जे किताबनि खे ज़रूरु पढ़नि उन जे तर्जुमनि खे ज़रूरु पढ़नि उन जी तहक़ीक़ी किताबनि खे ज़रूरु पढ़नि जेसीं ताईं साईं अता मोहम्मद बंबरे साईं जेम्स साईं खाकी जो प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी साईं इब्राहिम जो उन किताबनि जे इल्म ऐं फ़िक्र खां असां वाक़ुफ़ नथा थियूं असां दुनिया जे इल्म फ़िक्र ऐं धरती जे पंहिंजे वतन पंहिंजी क़ौम पंहिंजी ॿोली जे फ़िक्र खां बाग़ान करे सघूं
आऊं सम्झां थो साईं अता मोहम्मद बंबरे खे हक़ीक़ी जेको ट्रिब्यूट आहे, हक़ीक़ी भेटा असां तॾहिं था पेश करे सघूं जॾहिं असां जे लाइ साईं बंबरे साहिब जेके किताब तर्जुमो करे ॾिना या जेके तकलीफ़ करे असांखे ॾिना आहिनि, असां उहे किताब पढ़ी असां उन ते अमल कयोसीं। मां सम्झां थो असां वॾे में वॾी भेटा जेका साईं बंबरे साहिब खे ॾिना भेटा हूंदी। उन करे अॼु खां पोइ आउं इहो वचन थो कयां त मां पंहिंजो पाण सां गॾो करे हिन फोरम में उहे स्टडी सर्कल साईं जे किताबनि ते बनंदा आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे इहा बि तलक़ीन कयां थो त उहे किताब वठनि, परचेज़ कनि ऐं हर सिंध जी लाइब्रेरी में साईं बंबरे साहिब जा किताब रखो ऐं उहो पढ़ो, मुतालो कयो, उन मां तमामु घणी तव्हांखे ॼाण मिलंदी ऐं उन जे ज़रिए साईं बंबरे साहिब खे पाण भेटाए सघूं था। आऊं पाण खे ख़ुशि नसीब सम्झां थो त सिंध जी हिन अज़ीम शख़्सियत, हिन अज़ीम दाए जो आऊं हिकिड़ो अदना शागिर्दु रहियो आहियां ऐं साईं मूंसां बेइंतिहा मोहबत कंदो हो। साईं जे विछोड़े हक़ीक़तुनि मूंखे जोड़े विधो, मूंखे तसवर ई न हो ऐं मां उन वक़्तु ॼण त हिकिड़े सते में तारी हुउसि जॾहिं दोस्तनि मूंखे ख़बर ॿुधाई ऐं मां उहा जुरत न करे सघियो जो आऊं साईं जे जनाज़े में शरीक थी सघां, वञी सघां, छो जो मां उन हालत में साईं खे ॾिसी न पियो सघां। जॾहिं त मां अखियुनि ॾिठो शायदि आहियां, कननि ॿुधो शायदि आहियां त साईं अता मोहम्मद बंबरे उहा वसियत जंहिं ते घणा ई इख़्तिलाफ़ कया, वॾो बहस कयो वियो, साईं अता मोहम्मद बंबरे उहा वसियत मुंहिंजे साम्हूं दोस्तनि खे लिखाई हुई ऐं उन में इहा वॾे में वॾी ज़रूरत आहे त समाज पंहिंजी स्टेट जेके हिन ख़तरनाक रियासत आहे, फाशिस्ट रियासत आहे, सूबो जेको आहे मज़हबी जेका रियासत आहे, उन में साईं अता मोहम्मद बंबरे अहिड़ी वसियत अथई असांजे नौजवाननि जो हिकिड़ी राह हमार कई ऐं टकराव जेको हिन मुद्दे परस्त रियासत ऐं मुद्दे परस्त पुत जे ख़िलाफ़ पैदा कई, उहा मां सलाम क़ौमी सलाम साईं खे पेश कजे त साईं इहो चयो त मूंखे ऊंधो पूॼो त मां धरती खे चुमां, मूंखे कफ़न जेको आहे अजर कई झंडे क़ौमी झंडे ॾिनो, मुंहिंजी क़बर जे मथां ज़ंजीरूं हणी तव्हां दुनिया खे मैसेज ॾियो त हीउ हिकु ग़ुलाम जे फ़र्द सिंधी वतन, सिंध वतन ग़ुलाम आहे ऐं हिन क़बर में जेको माण्हू दफ़न थियल आहे उहो ग़ुलाम आहे। पर जीअं ई सिंध आज़ादु थी वञे त इहो तालो बि तोड़े छॾियो ऐं ज़ंजीरूं बि छॾाए छॾियो। त मां सम्झां थो अहिड़ो मैसेज, हिकिड़ो अहम मैसेज जो सॼी दुनिया खे ॿुधायो त बाबा असां धरती सां ज़िंदा रहंदे मोहबत कयूं था, मरण खां पोइ मोहबत कयूं। मां सम्झां थो त असांखे साईं अता मोहम्मद बंबरे जहिड़ी शख़्सियतुनि ते फ़ख़ुरु आहे ऐं असां हक़ीक़ी उनखे ट्रिब्यूट उन जे किताबनि खे पढ़णु ऐं उन्हनि ते अमल करणु करे सघूं था। आख़िर में मां इहो सिटू चई पंहिंजी जाइ वठंदुसि त गभो पाणी ढुक में ॿोड़े जे खाई, गभो पाणी ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मुंहुं न झुकाई त मुंहिंजा साईं तुंहिंजी दात न हुजी गाड़ी दे बोरा दौड़ दौड़ ओ मजा दलते पियस दौरा वाडाए दी वाह कहीं बुद्धि न तो बोरा गलू घर घर आयो घोड़ा रे घोड़ा सांगीड़ा तो सीन में सिद्धि जा घोड़ा जी फांसी ने घोड़ा कैसी वाला और रोम ने शेर का सब जागी ने फोरम के मरकजी उम्मीदवार जिन्होंने के दिन अपना मोबाइल और गुजारा चाहे साईं के पांच खाना के माण्हू तारीख़ थियनि था, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए, जा दुनिया खे बदिलाए। साईं अता बंबरे साहिब मुंहिंजी अञा तक़रीबन साईं जी ज़िंदा गुज़र खां 4 साल पहिरियों थी हुई मुंहिंजे घर। उन खां पोइ साईं सां तमामु गहरो रिश्तो मुंहिंजो रहियो। पर तव्हांखे चंद ॻाल्हियूं ॿुधाइणु छो जो तक़रीबन हुन ते ॻाल्हाए विया आहिनि। हुनजी जेका ॿोली हुई हुनखे लिखिया, हुन पंहिंजी जेके ख़िदमतूं कौम जा कया सरंजाम ॾिनियूं, पंहिंजा जेके हुन ज़िंदगी गुज़ारी उहा सॼी दोस्तनि ॻाल्हाई। ॿ टे ॻाल्हियूं चवंदुसि त घुरिज त जंहिं माण्हू सां मिलंदो हो घटि हुनखां जेकर हुनजो दोस्ताणो दौलत थींदो हुनखां बेइंतिहा मोहबत ऐं हेतिरे ताईं साईं जी नज़र न पवंदी हुई। उन जे हूंदे बि साईं आख़िर जॾहिं मिलण वियुसि साईं जे इंतकाल खां तक़रीबन 25 ॾींहं पहिरियों साईं मूंखे ॿुधाए पियो त आउं हींअर डॉक्टर टालपुरा इक़बाल उनखे मूं ॾेखारी आहे अखि, त हाणे हुन चयो तुंहिंजी अखि जी जेका नज़र आहे उहा थोरी थोरी वापसि अचे पई। त मूं हुन खां पुछिया त भला तर्जुमा करे सघां थो? हुन चयो तोखे इजाज़त आहे, तूं जेको वणे उहो करे सघे थो।
त ओॾी महिल बि हू हिकिड़ी खोजबीनी रखंदो हो जंहिंसां उहो माना अखरनि खे चिटो ॾेखारिणो आहे ऐं उते तर्जुमो पिया कई। त वरी आउं पहुतो त मूंखे चई हाणे तूं मूंखे पढ़ी ॿुधा त सिंधी में आउं पाण लिखी। त मूं हुते तक़रीबन 2-3 पेज साईं जे वेठा हुआसीं त पढ़ी ॿुधाया। साईं ओॾी महिल हुन माना पंहिंजे हथनि सां त उहो लिखंदो सिंधी में। मतिलबु साईं जो के माण्हू पिछाड़ी में वेंदा आहिनि त उहो उन्हनि खे वरी मुख़्तलिफ़ ख़्याल ऐं अहसास थींदा आहिनि, पर साईं जा ख़्याल अञा बि पुख़्ता थी विया आहिनि जीअं जीअं उहो ज़िंदगी पूरी थी वई। साईं जे गुज़ारण काल में हुनजो ॿियो बि हिकिड़ो पुटु गुज़ारे वियो त असां जॾहिं दोस्तनि सां पंहिंजी वठी वियासीं, ॿियनि दोस्तनि खे बि साईं खां मिली अचूं त साईं खे चयो साईं दुआ पढ़ो न। त साईं चयो त दुआ कहिड़ी, ज़िंदगी आहे हीअ त हिकिड़े ॾींहुं गुज़रणी आहे, सभिनि खे हलिणो आहे। दुआनि सां को केरु जन्नत में वियो आहे न को दोज़ख में वेंदो। सो गुज़ारे वियो जो हुनखे हलिणो हुयो जहान मां, हलियो वियो। कई पैगम्बर आया, कई नबी आया, कई वॾा ओला लीडर आया, जेके दानश्वर फलासफ़र आया, उहे बि विया हलिया। हीअ हिकिड़े ॾींहुं आउं न हूंदुसि, तव्हां बि न हूंदो, भई ज़िंदगी हलंदी आहे हीअं। हुन माना मक़सदु हुन शइ खे फाता न वरिती। मक़सदु इहो छा आहे, इहो हुन हिकिड़े ख़्यालनि खे जेको पंहिंजे दोस्तनि जे अॻियां रखंदो हो, इहे जमूत खे टोड़ींदो हो। जेको हुन पिछाड़ी में जेका हुनजी आई वसियत, इहा बि हिकिड़ो एहतजाज हो दुनिया जे अॻियां। इहो को हुनजो अक़ीदो न हुयो, हिकिड़ो एहतजाज हुयो। माण्हू मरण खां पोइ हू ऊंधो दफ़न थिए या 100 दफ़न थिए या दफ़न थिए ई न, मरण खां पोइ हू ख़तमु। पर हुन इहे मरण खां पोइ हुन पंहिंजी इन शइ खे एहतजाज खे दुनिया अॻियां रखणु चाहियो त ऐं मरण खां पोइ बि केतिरी हिन जेका हिन रियासत ऐं हुनजे किरदार ऐं हुनजी जेका नाइंसाफ़ी वारा रवैया आहिनि उन सां केतिरी नफ़रत रखंदो, उहा दुनिया जे अॻियां रखी हुई। ऐं उन जो रद्द अमल ख़ुदि हिन रियासत ॾेखारियो जेके हू ज़ंजीरूं लाहे करे, जंहिं हुनजे वारसनि खे प्रेशराइज़ हुनखे करे रद्द अमल ॾेखारियो। ॿियो त कुझु तारीख़ में माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे ज़िंदा हूंदे ई दुनिया सां गंढियल हूंदा आहिनि। कुझु अहिड़ा किरदार हूंदा आहिनि जेके मरण खां पोइ वधीक हू निरवार थींदा आहिनि ऐं वधीक ख़ुशबूदार थी वेंदा आहिनि, जंहिंमें साइतन बम पाण हुयो। असां लतीफ़ साईं जे दौर में जेके ॾिसूं, जंहिं उन वॾा फलासफ़र रहिया, जिन जा वॾा नाला रहिया, उहे पंहिंजे दौर में हू अवामी एतिरा शख़्सियत न हुआ, अवाम में एतिरा न हुआ, पर हुननि जे गुज़ारे वञण खां पोइ माण्हुनि खे पोइ अहसासु थियो त इहे केॾा न वॾा नाला हुआ, केॾा न वॾा फलासफ़र हुआ। आउं सम्झां थो त साईं जॾहिं पंहिंजो ज़िंदा हुयो त ओतिरो सिंधी माण्हुनि खे या हुनजे जेके दोस्तनि खे, हुनजे जेके पसगिरदाई में रहंदड़ माण्हुनि खे एतिरो अहसासु न हुयो। पर जॾहिं हू गुज़ारे वियो आहे त हुनजो हाणे जेके ख़्यालात आहिनि जेके फैलिजनि था, त हाणे माण्हुनि खे अहसासु थिए पियो, नौजवान खे अहसासु थिए पियो उहो तारीख़ जो एॾो वॾो माण्हू हुयो। जॾहिं असां वेंदा हुआसीं त साईं वटि, त केॾी केॾी महिल साईं बिल्कुलु अकेलो हूंदो, साईं चवंदो हो यार ईंदा कयो कचहरी ते, केरु न ईंदो आहे, मुंहिंजे जोड़े सभु मरी विया हलिया, त तव्हां अचो मूं वटि कचहरी ते। त हिकिड़े ॾींहुं मूंखे असांजो दोस्त आहे लतीफ़ यार, उहो वेंदो हुनखे ट्रांसलेट करणु, उनखे चईं त मोहित खे काल मिला। मूंखे चई मुंहिंजे दौर असां माण्हू मरी विया, न तव्हां तोखे परचाइणा छा, तूं रुसी वेंदी न पर रुसी कोन विया। चई मुंहिंजे दौर जो इब्राहिम जो उहो गुज़ारे वियो, रसूल अशफली जो गुज़ारे वियो, हाणे कंहिंखे वठी जातो आहे। ॿियो साईं आउं अचां आउं वियुसि त मूंखे ईअं साईं चयो, चई मुंहिंजे दौर जा गुज़ारिया, तव्हां ईंदा कयो कचहरी ते। त पोइ असां वेंदा हुआसीं कॾहिं कॾहिं साईं वटि कचहरी ते, पर इहा बदकिस्मती हुई हिकिड़ी शहर में रहंदे करे हुन वटि घणो या रोज़ न वञी सघंदा हुआसीं। मक़सदु त साईं हिकिड़ी जेको साईं जो शहर आहे ख़ैरपुर मीरस, ख़ैरपुर मीरस डिस्ट्रिक्ट, उन शहर में बि मूंखे इन जे बाबति पूरी नाले ॼाण आहे। कंहिं दोस्त ॿुधायो त साईं जेके ॻोठा ऐं पस जेके ग़रीब शागिर्द हुआ, उन्हनि लाइ हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी जॻह रखी हुई शहर में, त उहे जेके हुतां जा ॿाहिरि जा नौजवान अचनि त शहर में हुनखे रहण जी परेशानी पई थिए, अफ़ो न पिया करे सघनि हुते रहण, उहे अची हुनजी जॻह में रही ऐं जंहिंजो किरायो साईं भरींदो हुयो ऐं उते रही पढ़ंदा हुआ। इहे हिकिड़ो ख़ूबियूं हूंदा आहिनि, इहे तमामु घटि माण्हुनि में हूंदा आहिनि। ॿियो त साईं जे दौर में जेके वॾा वॾा नाला थी रहिया, जंहिंमें शेख हया, साईं इब्राहिम जो,
साईं हिन ते तनक़ीद बि रखंदो हुयो, छो त इहे थोरा हर धुर खे वणंदड़ हुया। उन जे करे साईं चवंदो हो त इहे हर धुर खे इन करे वणंदड़ न जो हर धुर लीको नथा लीको नथा कढनि, ऐं लीको कढियो बीठो आहे त उन जे करे थोरो हुननि खे नथो वणे। आख़िरी में साईं इंतकाल खां पहिरीं 2-3 महीना अॻु में साईं इब्राहिम जोई खे बि वॾी तनक़ीद हुन कई त साईं जेको आहे रियासत खां मराइतो बि वरितो, पर साईं इब्राहिम जो पंहिंजी किरदारु हुयो, साईं जो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु बि हुयो जेको हो आख़िरी में इहे हुन जिन जे करे साईं जी वॾी तनक़ीद बि थी हुन ज़माने में। साईं हिकिड़ो उहो किरदारु हुयो जेको हिकिड़े साईं जे घर खे बिल्कुलु माना आख़िरी ताईं छॾण लाइ तयारु न हुयो, पोइ ते हटण लाइ तयारु न हो, न ई कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु हो। साईं आउं सम्झां थो साईं तव्हां जेको सदाती अवार्ड छॾियो उन खां पहिरीं साईं इब्राहिम इन खे वठण खां इनकार कयो हो। इहे 2 माण्हू आहिनि जेके सदाती अवार्ड असांजा अदीब जेके सभिनी सॼियूं कतारूं लताड़े सभिनि खां अॻियां बीहण जे चकर में हूंदा आहिनि, पर इन्हनि माण्हुनि जेको आहे सदाती अवार्ड खे ठुकरायो। जॾहिं साईं खे सदाती अवार्ड इस्लामाबाद में उते ॾिनो वियो त साईं ॿाहिरि खां वठी गहरे स्टेज ते चाढ़ण जी कोशिशि कई वई। साईं चयो सदाती अवार्ड मुंहिंजे लाइ एतिरी अहमियत नथो रखे जो ऐं इहो त ज़रदारी मूंखे ज़रदारी अवार्ड ॾिए त हाणे त इहो त एतिरो त वॾो हू न को माण्हू आहे न को सदाती अवार्ड वॾो आहे जो ऐं वठां। हुन इनकार करे छॾियो हुन सदाती अवार्ड खां। इहे हिकिड़े जेके जदोजहद जा हिकिड़ा ज़रिया हुआ ऐं मैसेज ॾियण ऐं पैगाम पहुचाइण जा उन्हनि खे, न त काफ़ी असांजे अदीबनि वरिता सदाती अवार्ड बि, पर अहिड़नि माण्हुनि कॾहिं कंप्रोमाइज़ न कई। साईं खे इहो चयो वियो त तुंहिंजो इलाजु जेको आहे त सरकारी ख़र्च ते कराइनि। साईं खे उन खां सुठो आहे त मरण बहितर थो सम्झाए जो तव्हां खां अची इलाजु करण जा पैसा वठां। साईं जे इहे बि ख़्यालु हुआ पंहिंजे दौर में, पर उमेदु आहे त हाणे वधीक नौजवान में जेको आहे ऐं असांजे जेको आहे समाज में हुनजो फ़िकर वधे पियो ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। वधीक नौजवान सारनि चयो त मूंखे पढ़नि ऐं साईं छो मोहन जे दड़े खां वठी वॾी तहक़ीक़ कई जंहिंमें सिंधी माण्हू जे ॿुधाइनि किथे किथे उहो हितां सफ़र करे किथे किथे पहुता ऐं उहे तहज़ीबूं वञी हुननि जनमु ॾिनियूं। उहो बि साईं इब्राहिम जेके साईं अदम बंबो जेको आहे हुनखे तहसील कयो किताबनि खे। हिटलर जे जेका डायरी खे हुन कयो जंहिंखां उहो इन में ॿुधायो साईं पढ़ी न आहे त हुन में चए थो त हिटलर बि चयो त आउं इंडस खां माइग्रेट कयो आहे मुंहिंजे वॾनि त अहिड़ा हवाला ॾिनई जेके असांखे फ़ख्रिया महसूसु कयूं था दुनिया जा कहिड़ा बि उहे माण्हू हुआ पर जेके हितां लॾे करे ॿिनि तहज़ीबनि खे हुननि जनमु ॾिनो।